दोस्तों अॼु पाण अमेरिका ऐं पाकिस्तान जे लाॻापे जी तारीख़ ते ॻाल्हाईंदासीं। आउं सम्झां थो त हीअ मालूमात न रुॻो IR ऐं तारीख़ जे शागिर्दनि जे लाइ ज़रूरी आहे, पर पाकिस्तान जे हर शहरीअ खे हीअ ॼाण हुजणु तमामु ज़रूरी आहे। त दोस्तो अचो त ॻाल्हि खे शुरू था करियूं। दोस्तो ही ॻाल्हि शुरू थिए थी पाकिस्तान जे वजूद खां। पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते जॾहिं दुनिया जे नक्शे ते नमूदार थियो, तॾहिं दुनिया जे ॿेले में ॿ शींहं हुआ, हिकिड़ो अमेरिका ऐं ॿियो रशिया। अमेरिका में सरमाएदाराना निज़ाम हो ऐं उन सां गॾु मग़रिबी क़ुवतूं हुयूं, ऐं हिन पासे कम्युनिस्ट निज़ाम हो। कम्युनिस्ट ब्लॉक जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंजो अॻुवाण रशिया हो। ऐं पाकिस्तान खे अमेरिका ऐं रशिया जे ॿिनि ॿेड़ियुनि मां कंहिं हिकिड़े में सवार थियणो हो, छाकाणि जो ही शुरूआती ॾींहंनि में ई हिकु कमज़ोर रियासत हुई, सो हिन खे सहारे जी ज़रूरत हुई। लिहाज़ा हिन 1954 में म्यूचुअल डिफेंस असिस्टेंस एग्रीमेंट साइन करे अमेरिका जो सहारो वठण जो फ़ैसिलो कयो। साॻे ई साल में पाकिस्तान सीटो खे बि ज्वाइन कयो। सीटो साउथ ईस्ट एशियन ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन, इहा हिकिड़ी US स्पॉन्सर्ड सिक्योरिटी अलायंस आहे। पाकिस्तान जी जाग्राफियाई बीहक पहिरें ॾींहं खां वठी अमेरिका जी अख में रही आहे। उन्हनि ॾींहंनि में बि कम्युनिज़म खे रोकण जे लाइ पाकिस्तान अमेरिका जे लाइ तमामु घणो अहम हो। उहो ई सबबु हो जो हुन पाकिस्तान खे भलीकार कयो। ऐं हिन पासे पाकिस्तान ख़ुदि हिकु कमज़ोर मुल्क हो, न रुॻो दिफ़ाई हवाले सां पर मुआशी हवाले सां पिणु। सो उन करे हुन खे बि अमेरिका जी ज़रूरत हुई। अहिड़े नमूने सां अंदरूनी तौर ते मफ़ादनि खे ई नज़र में रखंदे ही मुल्क हिक ॿिए जे वेझो थिया। 1955 में पाकिस्तान बगदाद पैक्ट में बि शामिल थियो, जंहिंखे बाद में सेंट्रल ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन सेंटो चयो वियो। ॿिन्ही मुल्कनि जे विच में 1959 में उहो बि तय थियो त जेकॾहिं का ॿाहिरीं क़ुवत पाकिस्तान ते हमिलो कंदी त अमेरिका पाकिस्तान जो साथ ॾींदो। उन वक़्त में पाकिस्तान खे न रुॻो भारत पर हिन पासे अफ़गानिस्तान खां बि ख़तरो हो, सो उन जे करे पाकिस्तान खे पंहिंजी दिफ़ाई पोज़ीशन बि मज़बूत करणी हुई। अहिड़े नमूने सां अमेरिका पाकिस्तान खे घणो कुझु ॾिनो, टैंकूं, बम, गोला, हेलीकॉप्टर, रेडार ऐं ॿियो घणो कुझु। पर उन सां गॾु अमेरिका पेशावर जे वेझो हिकिड़ी ख़ुफ़िया इंटेलिजेंस बेस बि क़ाइमु कई। उन वसीले हुन सोवियत यूनियन खे कंट्रोल कयो। पाकिस्तान जे अंदरि अमरीकी ख़ुफ़िया इंटेलिजेंस बेस क़ाइमु थियण ते न रुॻो सोवियत यूनियन मछरियो, पर अंदरूनी तौर ते पाकिस्तान जूं पंहिंजूं बि के धुरियूं नाख़ुश ज़रूरु थियूं। मफ़ादनि ते क़ाइमु उहे मुहबतूं घणी देरि हली न सघियूं। 1962 में जॾहिं साइनो इंडियन जंग लॻी, तॾहिं अमेरिका इंडिया खे भरपूर सपोर्ट करे पाकिस्तान खे हैरान करे छॾियो। ऐं पोइ पाकिस्तान वरी अमेरिका खां पासीरो थी चीन सां दोस्ती क़ाइमु कई। न रुॻो एतिरो, पर 1965 में जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया जी जंग लॻी, तॾहिं त अमेरिका पाकिस्तान जी इमदाद बि बंदि करे छॾी। ईअं करे ॼण हुन असांजे पुठीअ में छुरो हयो। अमरीकी बदनीयतीअ जा रंग 1971 में अञा बि निकिरी निर्वार थी बीठा, जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया जी ॿीहर जंग लॻी। उन वक़्तु जेकॾहिं अमेरिका थोरी बि मदद करे हा ऐं ओभर पाकिस्तान में इंडिया जी मदाख़लत खे रोके हा, त पाकिस्तान ॿ न थी हा, पर हुन ईअं न कयो। उन खां पोइ 1971 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आयो, जंहिं अमरीकी उहिदनामनि मां पाकिस्तान खे आज़ादु करायो। हुन अमेरिका बदिरां चीन ऐं USSR सां तालुक़ात मज़बूत कया। भुट्टो आलमी सियासत खां वाक़ुफ़ हो, सो उन करे हुन कंहिंसां बि फिटाइण न थे चाही। अहिड़े नमूने हुन 1975 जी फ़रवरीअ में वाशिंगटन जो दौरो कयो ऐं पाकिस्तान ऐं अमेरिका जा तालुक़ात कुझु बहितर थिया। पर 1976 में जॾहिं पाकिस्तान फ्रांस खां न्यूक्लियर प्लांट जी ख़रीदारी कई,
तॾहिं फोर्ड इंतज़ामिया ख़फ़ा थी। 1979 में सदर कार्टर न रुगो पाकिस्तान खे अमरीकी इमदाद खां महरूम कयो पर फ्रांस ते दबाव विझी एटमी डील पिणु रद्द कराई। भुट्टो साहब 1975 में जेको पाकिस्तान जो न्यूक्लियर प्रोग्राम शुरू कयो हो उहो न रुगो ख़ुदि ज़ाती तौर ते भुट्टे जी ज़िंदगीअ जे लाइ ख़राबु साबित थियो पर उहो ई पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापन में ख़राबीअ जो सबबु पिणु भुट्टे मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु पिए चाहियो पर उन जा पंहिंजा पेर निकिरी विया। बहरहाल 1979 में ॿ अहम तब्दीलियूं आयूं। हिकु ईरान में इस्लामी इनक़लाब आयो ऐं ॿियो अफ़गानिस्तान में सोवियत यूनियन। हाणे हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान अमरीका जी ज़रूरत बणिजी वियो ऐं हुनखे पंहिंजी पाकिस्तान बाबति पॉलिसीअ ते नज़रसानी करणी पई। पाकिस्तान खे त हूअं ई अमरीका जी ज़रूरत हुई हिकु कमज़ोर मुल्क हुजण जे नाते, सो उन बि अमरीका खे वरी सलाम कयो ऐं अहिड़ी तरह ॿिन्ही मुल्कनि गॾिजी करे सोवियत यूनियन ख़िलाफ़ जंग जोड़ी। सोवियत यूनियन खे अफ़गानिस्तान मां कढण लाइ अमरीकी सदर जिमी कार्टर पाकिस्तान खे फ्रंट लाइन स्टेट करार ॾींदे न रुगो पाबंदियूं हटायूं पर भरपूर फ़ौजी इमदाद बि जारी कई। सोवियत यूनियन सां पाकिस्तान ऐं अमरीका जी उहा गॾियल वेढ़ ॾहाको साल हली। उन विच में ॿई मुल्क हिक ॿिए जे वेझो आया। पाकिस्तान जे ISI ऐं अमरीका जी CIA गॾिजी तारीख़ी वेढ़ विढ़ी। अमरीकी CIA पाकिस्तानी ISI वसीले जदीद हथियार अफ़गान मुजाहिदीन ताईं पहुचाया। उन विच में भारी अमरीकी डॉलर पाकिस्तानी अकाउंट्स में बि आया। अहिड़ी रीति पाकिस्तान पंहिंजे दिफ़ाई क़ुवत खे मज़बूत करे वियो। नेठि उहा जंग 1989 में अमरीकी फ़तह सां पुॼाणीअ ते पहुती। सोवियत यूनियन अफ़गानिस्तान मां निकिरी वियो। हिते तव्हांखे हीअ ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त उहे ई मुजाहिदीन अॻिते हली तालिबान थिया जिन मां अञा ताईं असांजी जिंद नथी छुटे। 1989 में सोवियत यूनियन अफ़गानिस्तान मां वियो ऐं 1990 में अमरीका वरी पाकिस्तान मां हथ कढिया छाकाणि जो हाणे अमरीका खे पाकिस्तान जी का ज़रूरत न रही। उनखां पोइ जीअं पाकिस्तान पंहिंजे एटमी प्लान ते ध्यानु ॾिनो त अमरीका ॿीहर पाबंदियूं मढ़णु शुरू कयूं। 1998 में इंडिया जे धमाकनि जे जवाब में जॾहिं पाकिस्तान 28 मई ते चागीअ ते धमाका कया ऐं पाकिस्तान खे हिकिड़ी एटमी ताक़त तौरु दुनिया जे साम्हूं मञरायो तॾहिं अमरीका पाकिस्तान ते सख़्तु पाबंदियूं मढ़ी छॾियूं। 1999 में जनरल मुशर्रफ जॾहिं जमहूरियत जो तख़्तो ऊंधो कयो त पाकिस्तान अञा वधीक अताब हेठि आयो। अहिड़ी रीति पाकिस्तानी समाज में अमरीकी रवैये जे करे अमरीका जे ख़िलाफ़ नफ़रत भरिजण लॻी। उनखां पोइ 11 सेप्टेम्बर 2001 ते अलक़ाइदा जे ॿिनि ख़ुदकुश जहाज़नि अमरीका जे वर्ल्ड ट्रेड सेंटर जे ट्विन टावर्स खे मिटीअ जो ढेर बणाए छॾियो। तारीख़ जे वर्कनि में हीअ वाक़ियो 9/11 जे नाले सां महफ़ूज़ आहे। हीउ अहिड़ो वाक़ियो हो जंहिं दुनिया खे कलाकनि में तब्दील कयो। सदर बुश उसामा बिन लादन जे अलक़ाइदा ऐं अफ़गानिस्तान जे ख़िलाफ़ ऐलान जंग कयो। उन जंग खे हुन दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग वॉर ऑन टेरर जो नालो ॾेई दुनिया जे ॿियनि क़ौमनि जो सहकार हासिलु कयो। UN सिक्योरिटी काउंसिल हिकु बिल वसीले दुनिया जे समूरनि क़ौमनि खे अमरीका सां गॾु बीहण जो पाबंद कयो। हिते तव्हांखे उहो बि ॿुधाईंदा हलूं त UNO, वर्ल्ड बैंक ऐं IMF वग़ैरह छो ऐं छा जे लाइ वजूद में आया। हुन जे लाइ असां हिकिड़ी ॿी वीडियो ठाही आहे जेका असां जल्द पंहिंजे चैनल ते अपलोड कंदासीं। 9/11 जे उन ई वाक़िए हिकु भेरो ॿीहर अमरीका खे पाकिस्तान यादि ॾियारियो। हिन पासे पाकिस्तान जी अवाम जी दिलि में अमरीका जे लाइ नफ़रत ई नफ़रत हुई पर बहरहाल 9/11 जो वाक़ियो हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जी आलमी तनहाईअ जे ख़ात्मे जो सबबु बणियो। वॉर ऑन टेरर जे हवाले सां अमरीका पाकिस्तान खां सहकार घुरियो। उन वक़्तु जनरल मुशर्रफ तोड़े जो नियतन इन ॻाल्हि जे लाइ तयारु न हो पर हू उन पोज़ीशन में ई न हो जो अमरीका खां इनकार करे सघे हा। उन जा मुख्य 3 सबबु हुआ। हिकिड़ो त हुन ॼातो थिए त संदसि फ़ौज हिकु सुपर पावर सां मुक़ाबले जी सघ नथी रखे। ॿियो त मुल्की मईशत बि एतिरी ताक़तवर न आहे जो अमरीकी पाबंदियूं बर्दाश्त करे सघे इनकार जी सूरत में। ऐं टियों ऐं सभ खां अहम सबबु उहो बि हो त जेकॾहिं पाकिस्तान इनकार करे हा
त पोइ अमेरिका जे लाइ भारत पंहिंजा दर खोले छॾिया हुआ ऐं अहिड़े नमूने सां हू भारतीय फ़िज़ाई अॾा इस्तेमालु करे हा। 19 सेप्टेम्बर 2001 ते मुशर्रफ क़ौम खे बिन्ह ॾुखियो ख़िताबु कयो। हुन ॿुधायो त हुन अमेरिका जी हिमायत कई आहे। हुन चयो त मूं मुल्क जे एटमी असासनि जे तहफ़ुज़, कश्मीर जे बचाव ऐं मुल्क खे टेरर स्टेट डिक्लेयर थियण खां बचाइण ख़ातिर अमेरिका जो साथ ॾिनो आहे। जनरल मुशर्रफ जे लाइ उहो कमु बिन्ह ॾुखियो हो। तमाम खां वधीक फ़ौज संदसि ॻीचीअ में हुई। फ़ौज जा 4 कमांडर, जिन में वाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मुज़फ़र उस्मानी बि शामिल हो, तिन तालिबान जे ख़ात्मे जी मुखालफ़त कई हुई। यादि रहे त भारत अमेरिका जे साथ जो भरपूर ऐलान कयो हो। हुन पंहिंजा हवाई अॾा सभु कुझु ॾियण जी आछ बि कई हुई। ताजिकिस्तान जे वेझो दुशंबा में हवाई अॾो फारखोर ख़ाली बि करे ॾिनो हो, पर मुशर्रफ जे फ़ैसिले अमेरिका जो रुख़ तब्दील करे छॾियो। खणी जो मुशर्रफ उहो फ़ैसिलो पंहिंजे दिलि वटां न बि कयो हो, पर उन फ़ैसिले सां बि पाकिस्तान में अमेरिका ख़िलाफ़ नफ़रत अञा बि वधीक गहरी थी। ख़ैर, ॿिन्ही मुल्कनि जे ॿीहर हिकु थियण सां पाकिस्तान तां पाबंदियूं लथियूं। 9/11 खां पोइ जीअं त पाकिस्तान अमेरिका जो भरपूर साथ ॾिनो हो, सो उन जे करे पाकिस्तान में मौजूदु तालिबानी ठिकाननि ते हमिलो करणु अमेरिका जे लाइ आसान न हो। उन वजह जो फ़ाइदो वठंदे तालिबान सरहदी पनाहगाहुनि में मुनज़म थिया। अफ़गानिस्तान में भारतीय मुदाख़लत जे करे पिणु पाकिस्तान पंहिंजे मुल्की तालिबाननि ऐं मज़हबी गुरोहनि ते हल्को हथु रखियो। उन खां पोइ जनवरी 2011 में रेमंडेस वारे वाक़िए पाकिस्तान में क़ाइमु CIA खे ज़ाहिर करे विधो। रहंदो 2 मई 2011 ते एबटाबाद में US स्पेशल फोर्सिस पारां गॾियल घेराव में उसामा बिन लादन जे क़त्ल ॿिन्ही मुल्कनि में वरी छिकताण अंदरूनी तौर ते पैदा करे छॾी। वतन जी धरतीअ ते अमरीकी कार्रवाई बेइज़ती तसवुरु कई वई, पर ॿाहिरी दुनिया जे मोस्ट वांटेड दहशतगर्द जो पाकिस्तान जे मिलिट्री एकेडमी वेझो हुजणु दुनिया खे हैरान कयो। पाकिस्तान खां केतिरा ई सवाल थिया। छा पाकिस्तान इंटेलिजेंस नाकाम रही, या एतिरे अहम इलाइक़े में महफ़ूज़ रहण पुठियां के ॿियूं ॻाल्हियूं हुयूं? हिकु वॾो मुमण तॾहिं बि मतो जॾहिं 29 नवंबर 2011 ते अमरीकी एयरफोर्स जे जेट्स पाकिस्तानी सरहदी चौकी जेका बाजोड़ में सलाला वटि हुई उन ते बमबारी कई ऐं नतीजे में केतिरा ई सिपाही शहीद थिया। उन वाक़े ते ओबामा पारां सखणी माफ़ी वठण खां बि लहराइण ते पंहिंजे मुल्क में नफ़रत फैली। 7 महीननि ताईं पाकिस्तान नाटो सप्लाई रोके छॾी। नेट सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी हिकु लफ़्ज़ उचारियो, सॉरी, पर उन सां अवाम जा ज़ख़्म भरिजी न सघिया। 9/11 खां पोइ अमेरिका वटि पाकिस्तान पंहिंजी अहमियत हिकु भेरो ॿीहर विञाए वेठो। पाकिस्तान जी हुन खे का ज़रूरत ई न रही ऐं वरी कुझु पाकिस्तानी हुक्मराननि जी ॿोली बि ॿिन्ही मुल्कनि खे वेझो थियणु न ॾिनो। गुज़िरियल साल इमरान ख़ान जो बाइडन खे कॉल कई, पर उन मां बि कुझु हड़ हासिल न थियो। ख़िते जी मौजूदा सूरत हाल इहा आहे जो पाकिस्तान जो लाड़ो हाणे चीन ॾे ऐं भारत जो अमेरिका ॾे वधंदो थो वञे। ईंदड़ वक़्त में अहिड़ी सूरत हाल जा असर पाकिस्तान अमेरिका जे लाॻापनि ते बि पवणा आहिनि। तोड़े जो अमेरिका सदाईं पाकिस्तान खे टिश्यू पेपर जियां ई सम्झंदो आहे, पर अमेरिका सां मज़बूत तालुकात पाकिस्तान जे लाइ वॾी अहमियत रखनि था, छो त अमेरिका पाकिस्तान जी सभ खां वॾी एक्सपोर्ट मार्केट आहे। अमेरिका पाकिस्तान जो अहम वापारी भाईवार आहे। जाम सारी आमदनी अमेरिका मां पाकिस्तान में अचे थी, माण्हू उते कमु कनि था। मुल्की मुआशी बहितरी जे लाइ अमेरिका सां बहितर लाॻापा तमामु ज़रूरी आहिनि। पाकिस्तान में जदीद टेक्नोलॉजीअ जी वाध वीझ लाइ बि अमेरिका जो साथ वॾो फ़ाइदो ॾेई सघे थो, पर तालुकात बहितर करणु एतिरा आसान न हूंदा। पाकिस्तानी अवाम हक़ीक़तनि खां अणवाक़ुफ़ आहे, सो उन जे करे पाकिस्तानी अवाम जो रायो अमेरिका जे हक़ में न आहे। पर पाकिस्तानी अवाम जो उहो रायो न रुॻो ॿिन्ही मुल्कनि जी गुज़िरियल तारीख़ जे बुनियाद ते क़ाइमु थियो आहे, पर उन में कुझु हिते जी पंहिंजी सियासत चमकाइण जे लाइ सियासतदाननि बि उन में हिसो वंडायो आहे। इमरान ख़ान पिणु पंहिंजे हुकूमत जे ख़ात्मे खां वेंदे हींअर ताईं अमरीकी साज़िश जी ॻाल्हि पियो करे उन जे पुठियां। पर दोस्तो, गणती जी ॻाल्हि उहा आहे त जेके मुल्की सियासत जा लक्षण आहिनि
सो इमरान उहो पहिरियों माण्हू न आहे जंहिं ईअं कयो आहे ऐं शायदि इहो आख़िरी माण्हू बि न हूंदो। तव्हांजी महिरबानी। हीअ वीडियो तव्हांजे लाइ मालूमात जो सबबु बणी हुजे त हिन खे लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा ऐं असांजो चैनल सब्सक्राइब कंदा। तव्हांजी महिरबानी।